बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू। इथर कचारी असांजी महफ़िल थर चैनल मिठी थर जे नाले सां चैनल असांजो इंशा अल्लाह ताला अॻे वधंदो वञी माण्हुनि खे पसंदि ईंदो। माशा अल्लाह असांजी कचारी सिंधी जे बागबरे जी वेरी में असां महफ़िल करे रहिया आहियूं। जो कुझु असांजा भाउर वेठा आहिनि उन जा नाला अदाबनि तूं ॿुधाईंदे जो कचारी असांजी सिंधी माशा अल्लाह। हाँ जी, तमामु बि असीं ॻोठ बागबरे जी वेरीअ में मिलू ख़ान जी ओताक में असीं जेकी मंजलिस सगोरी सां की आहे, साईं मीर मोहम्मद शाह सईद साहब जेको वेठो हाज़िर मौजूदु आहे। तमामु बि ॿी जमात बि मिलू ख़ान बलोच बि हाज़िर आहे, सलीम ख़ान हाले पोटो, लालू ख़ान बलोच, सिकंदर ख़ान बलोच, गुल मोहम्मद ख़ान हाले पोटो, गुलाम ख़ान ॻोठ कोड़ियाणू, अबन ख़ान हाले पोटो। तमामु बि इन मौजूदगी में सुगड़ बि हाज़िर आहिनि। इन मंजलिस जी सिलसिलो बि जारी थिए थो, तव्हांखे बि ॿुधाईंदासीं इंशा अल्लाह ताला। मामा गुल मोहम्मद जेको प्रोग्राम जेको बैत आहे ॾेई सघो था माशा अल्लाह। अल्लाह जी आस करे ओ ताई हलो चारण बदा चंग के जोड़ाए जाए डोले डाच जी डूरों टटाई सरो त्यो शरीर में विकुंभ विदाई वेण त्यो वायद के वेर पचई सभा जा साईं राज जाइए रागते कंजो अकीनरो वाजो विलाती है तंद हजूर में पारस पेराती सुनंदे ते सालक के जिक्र थियो जाती वो कढंदे काती जे करट दो कपार में सवे हुयूं सोरठी कारा राय खंगार किॾा तो जो पियो तुंहिंजी ख़बर न काई चार वो राणियूं कीमरवाड़ जो ॾिसन सिर ॾाच जो साराया सौधणी आगो अली मां जुगा एते साहिब खे सबका सारा हा आलिम आलिम मुंह धणी मौलो मुल्क खुदा केर करे सघंदो तंहिंजी तारीफ़ हा जो पाक परवर पातशाह मौलो मुंज़हा जेके बुझे मुंह धणी बुझन कीन ॿिया जंहिं अरस उपायो कुर्सी लोह कलमा करे कुन से सबके पाण धणी पैदा सभा जो सभन सातर समी आ करे कमड़ा पाण धणी यफुल मां यसा ख़ालक राजक रहीम धणी कायम कयू मां पहिरियों दरिया इल्म जो ॿियो दरिया इल्म पहिरियों दरिया इल्म जो ॿियो संदो अमला टियों दरिया हिल्म जो चौथो इश्क़ा पंजों दरिया सबर जो छहों नेमत सतों दरिया नूर जो नाज़क नफ़ीसा अठों दरिया अकल जो थियो उतां पैदा नौं दरिया शुक्र जो ॾहों संदो फुकरा तमामु जवाब सगोरी। बिल्कुलु बिल्कुलु साईं असांजो अबन खलीफ़ो बाबा और इन बिल्कुलु बैत असांजा नूरानी बहुत भले अंदाज़ सां चया आहिनि। गुल मोहम्मद बि चया आहिनि माशा अल्लाह। असांजी कचारी खे अॻिते वधाईंदे माशा अल्लाह हाणे हिते कचारी खे पूरी कंदासीं और अस सभु जमात खे शुक्रिया और भलीकार चवंदासीं। इंशा अल्लाह ताला असांजी कचारी ईअं वधंदी रहंदी माशा अल्लाह। असांजी हिनखे लाइक कजां, हिनखे अॻिते वधाइजां चैनल खे माशा अल्लाह। असांजी कचारी हरदम चालू जी रहे और अस्सलाम वालेकुम।